नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त 1 साल अॻु खिपरो जे नौजवान अमीर अली सां प्यार जो परणो कंदड़ मीरपुर ख़ास जी अली टाउन जी रवासण महनाज़ शेख अॼु खिपरो में पंहिंजे मुड़ुस सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मूं 1 साल अॻु पंहिंजी रज़ा ख़ुशी सां अमीर अली सां शादी कई आहे, जंहिंसां आउं ख़ुशि ज़िंदगी गुज़ारियां पई। मुंहिंजी माउ नूर ख़ातून हाई कोर्ट में कूड़ा इल्ज़ाम हणी मुंहिंजे मुड़ुस सोहरे खे परेशान पई करे। हिन चयो त माउ पीउ चाहिनि था त आउं मुड़ुस खां तलाक वठां। इनकार ते हिन मुंहिंजे मुड़ुस ते बदपेशी करण जो कूड़ा इल्ज़ाम पे आहियां। जॾहिं त महनाज़ जे मुड़ुस अमीर अली चयो त असां साल अॻु शादी कई आहे। कोर्ट में बि अहिड़ो बयानु ॾिनो ऐं हाणे मुंहिंजे ससु ऐं ॿिया मूंखे ब्लैकमेल पिया कनि। हिन चयो त मुंहिंजी ससु ऐं मुंहिंजी ज़ाल जी बुआ समेत ॿियनि मां ख़तरो आहे। असांखे तहफ़ुज़ ॾेई हिननि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मुंहिंजी ससु जेकी आहे इहे कूड़ा केस करे असांखे मुंहिंजे वालिद साहब खे, मुंहिंजी ॾाॾी खे, मुंहिंजी जेके चाचनि खे खामखां कूड़ो केस करे दर्ज कराए असांखे खामखां असांखे कूड़ा केस इन लाइ दर्ज कराए पई। मूं मुंहिंजी माई खे बि 2 टे चकर हिननि सां मिलायो, फ़ोन ते बि ॻाल्हायो। शादी असांजी कोर्ट में तक़रीबन असांखे 1.5 साल थियण वारो। 1.5 साल में खां पोइ जेकी मुंहिंजी ससु आहे वरी हींअर कोर्ट में कूड़ो केस दर्ज कराए मुंहिंजे वालिद साहब खे, मुंहिंजी ॾाॾी खे, मुंहिंजे चाचनि उन्हनि खे खामखां ई नाजाइज़ ई हिकिड़ा गंदा कूड़ा केस दर्ज कराए पई। अॻुवा जो कूड़ो केस दर्ज कराए असांखे खामखां परेशान करे पई। हीअ असांखे कोर्ट सगोरी जो ई असां वटि सबूत आहे। हीअ असां कोर्ट में पेश थिया आहियूं। असां बयानु तकरीबन 2.5 साल थिया। 1.5 साल जाम पंहिंजे घर में ख़ुशि आहियां। मुंहिंजा माइट परेशान था कनि। तलाक वठी तूं असां वटि अच वापसि। नथी वञणु चाहियां। हिते ख़ुशि आहियां। हाणे ग़लति बयान पिया ॾियनि, नेटनि ॿेटनि ते केस करनि पिया कूड़ा। इहे सभु ॻाल्हियूं पूरियूं आहिनि। असांखे उन्हनि सभिनि वटि तहफ़ुज़ ॾिनो वञे। असांखे कोर्ट सगोरी खां इहो मुतालबो आहे त मुंहिंजे वालिद साहब या मुंहिंजी ॾाॾी, मुंहिंजो चाचो, उनखे केर बि मौतमार जी धमकियूं वग़ैरह ॾियनि पिया। काफ़ी माण्हू बि मोकिलिया आहिनि त बाबा असांजो इहो फ़ैसिलो करायो त असांखे छोकिरी वापसि वठी ॾियो। मुंहिंजो ती निकाहनामो आहे, अर्शी आहे मूं वटि। ऐं पंहिंजे घर में ख़ुशि आहियां। मुंहिंजी माई मूंसां ख़ुशि आहे। ऐं असांखे कोर्ट सगोरी खां इहो मुतालबो आहे त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं असीं पंहिंजे घर में ख़ुशि आहियूं। असांखे ख़ुशि रहणु ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।